पंहिंजे बाबे खे चयो आहे त बाबा तुंहिंजी लड़ाइनि जो हिसाबु किताबु असांखे ॾियणो पइजी वियो आहे। दोस्तो ही हज़रत अली ऐं अमीर माविया लड़ायूं लॻियूं, उन्हनि में फातिह हज़रत अली हुयो ऐं उन में जेको आहे उन वक़्त में हज़रत अलीअ ख़्वाबु ॾिठो, नबी साईं खे ॾिठईं त ख़्वाब में ॾिठईं त हीउ जेको आहे सो नबी साईं खे चयईं त मूंखे ॾाढो तुंहिंजी उमत तंग कयो आहे। नबी साईं चयुसि त बद दुआ ॾेई दुआ घुर त क़बूल थी वेंदई, पर हज़रत अलीअ दुआ कान बद दुआ उन्हनि खे कान ॾिनी। इमाम हुसैन छो त हुननि खां बदिलो वरितो पियो वञे, बाक़ी जंग त कान हुई। कुफी करबला में पाणी न पियारीनि, उते अली शाह खे शहज़ादा सारीन, निकिरियो निहारीन चढ़ मीर मोहम्मद अरबी। दोस्तो शाबरती बेटा इहो ॾाढो ज़बरदस्त बैत तव्हांजी नज़र कयो अथई। करबला जे मैदान में इमाम हुसैन पंहिंजे बाबे खे बि ॾोरा पाॾिना आहिनि ऐं नबी साईं खां बि जेको आहे सो उनखे बि सॾ कया अथई, पर छा करिजे उन्हनि जी उमत ई मुस्लमान पिया बदिलो पिया वठनि, बाक़ी जंग त कान हुई। अॻिलो जो जे लतीफ़ जे लतीफ़